पंहिंजो मज़ो ई अदाकार वहीद रेंबो दोस्तो अॼु मुंहिंजो पिरी प्यारो दोस्त इम्तियाज़ बचकानी मां गॾु आयो ऐं ख़ासि करे असां सीयू ते घुमण आयासीं। हाणे उतो वापसि वञूं था। असांजो जेको पिरी प्यारो दोस्त आहे डायरेक्टर नवीद सोलंकी हींअर असांजो वेट करे थो त चए थो त असां सां मां सां मिली वञूं। असां उन्हीअ सां ई मिलणु वञूं था ऐं अलहमदुल्ला जेको नेक्स्ट असांजो व्लॉग हूंदो ऐं तक़रीबन तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं छो त मुंड खां वठी तव्हांखे ॿुधायूं था, हाणे बि तव्हांखे ॿुधायूं था ऐं अॻिते बि असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। हा इम्तियाज़ कीअं? हा बसि कराची में ॾाढो मज़ो आयो तोसां मिली करे। अॼु सीवे में चक्कर वक्कर आयासीं, नवीद सोलंकी साहिब ॾे बि हलूं था। इंशाल्लाह हीअ व्लॉग असांजे दोस्तनि खे ॾाढो पसंदि ईंदो। ऐं मुंहिंजा जेके दोस्त आहिनि जिगरी यार आहिनि जीअं इम्तियाज़ थी वियो, अमाला थी वियो, लतीफ़ थी वियो, जेके ॿिया दोस्त आहिनि मुंहिंजा जेके जिगरी दोस्त आहिनि जेके असांजा ॾुख सुख जा साथी आहिनि। यार त हज़ार आहिनि पर जेके दोस्त हूंदा आहिनि उहे पहिरियां वॾी ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि आहे ॾुखे वक़्त में जेके साथ उन्हनि दोस्तनि खे असां ॾाढो मिस कयूं था त तक़रीबन असांखे यादि घणी अचे थी उन्हनि जी। रोअण अचे थो। जीअं मास्टर मंज़ूर चयो आहे न, हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। वाह वाह। हाणे हिते व्लॉग कयूं था बंदि, अॻिते वरी व्लॉग शुरू अथसि। जी दोस्तों असां वरी पार्क ते अची विया आहियूं। हिकिड़ो सीवी जी भरिसां हिकिड़ो पार्क आहे जिते मास्टर मंज़ूर कलाम चयो त हर जाइ पिरी हर महफ़िल में। उहा नक्शो त ड्राए करे हाणे वरी ॿियो ठाहियो अथनि ऐं तमामु हिकिड़ो सुठो नक्शो ठाहियो अथनि। हाणे हे पार्क था दीदार कराए मुंहिंजे दोस्तनि खे जेके बि मुंहिंजा दोस्त व्लॉग ॾिसंदा। हा उन्हनि खे दीदार करायूं था पार्क जी। ॻाल्हि मुंहिंजी ॿुध हाणे कराची में मज़ो आहे या कंदो कोड़ में? कराची आहे कोरा रहियो कसम आहे कराची। हिते जंहिं माण्हू ॾे तक उहो सुहिणो ऐं ओॾांहुं किना कोजा जूअनि वारा लीका खाधल सभु हुते। हिते सभु सुहिणा हसी हल माशाल्लाह कमाल जा। तूं रहे तूं सुहिणो न थींदो यार मां बचपन को अहिड़ो लानती असां बचपन को ई को जाऊं। हा मूंखे जंहिं ॾींहुं अमां ॼणियो उन ॾींहुं पेट में सूर पियो।